रोई साहब वटि आयासीं हिनखे चऊं था को छनू मनू ॾे पाण खे। हा हा इहा ॻाल्हि आहे। कुर्सियूं खपनि न 50 खनि। 50 कुछ मजा दी 50। वालेकुम सलाम। मामा खुश खैर बाबा खैर ओ सिलू खैरा। हा कमदार ख़बर खैर वडेरे अवां खे घुरायो वडेरे असां के हा तो सिलू इहा मूंखे ख़बर कोन्हे। ख़बर हिनखे कान्हे। असांखे वडेरे घुरायो असीं छा लिखंदासीं। असीं पंहिंजे धंधनि में लॻा पिया आहियूं। अवां खे हलणो पवंदो। पोइ कर तूं वञ असीं अचूं था। ईअं कीअं गाॾी मोकिली आहे हुन। गाॾी हा हा कहिड़ी गाॾी रिक्शो? अरे इने जे रक्शो पोइ अवां जे लाइ वरी रक्शो पोइ कार मोकिली है किरोला कार असली हा हा ॻाल्हि ॿुध ॻाल्हि में का आहे ॻाल्हि आहे दाल में कुझु कारो कारो आहे। कारो हुजे या छो कार में चढ़ी लहे त करियो छली लहे खाईंदे पोइ ॻाल्हि के मोचड़ा वोचड़ा सुजन त पोइ कुझु कोन्हे अहिड़ो कुझु बि कोन्हे अहिड़ो कुझु बि न आहे। ॾिसजी मवाली पोइ भले कमदार हूंदे पंहिंजी जॻह ते पोइ असीं तोखे कोन छॾींदासीं। इहा मूंखां गारंटी लिखाए वठो जूता अव्हांखे कोन लॻंदा। पोइ सही आहे मिलंदी जाम जाम ठीकु आहे साईं पोइ हलो था माशाल्लाह। ठीकु आहे माशाल्लाह हलो 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 हा हलो 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 अरे सफाना वाह मामा क्या हाँ यार मामा ये कर ये अरे नो नो तो ये कर अरे हाँ ये ठीक कर भी या छोटा हाँ गाल बुध हाँ पानी के वडेरो छाजरा घुरायो हूंदो छाजे लाइ घुराए जेको बि चवंदो कम कयूं या न कयूं थोरो गाॾीअ जो मज़ो त वठूं थोरो लहे त करियूं अहिड़ी किरोला कार में त आहे पर का या वडेरो जो को मतलब आहे पानी में हो मतलब मामा पाम में कहिड़ो हाँ इहा बि ॻाल्हि आहे कमदार अमा का अहिड़ी ॻाल्हि त कान्हे न न न मामा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे अमी घबरायो न अवां सां आऊं गॾु आहियां न गाड़ी संभाल के कंहिंखे लॻे न संभालजी कमदार पाण गाॾी हलाए पियो। हा यार कमदार पाण हलाए तो वधी ॻाल्हि आहे ॿियो पाला ख़ैर करे। अरे मामा आऊं ड्राइवर आहियां आऊं पहिरीं हिन वडेरे ते हींअर आयो आहियां पहिरीं आऊं एसी कोच हलाईंदो हुउसि। हा पोइ हलो 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 गाॾी चालू कर हलो 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 बिस्मिल्लाह। अब ॿुध हाणे इहो इलेक्शन जी तयारी पई थिए ऐं इहा बि तव्हांखे ॼाण हुअणु खपे ऐं जेके बि पंहिंजा छोकिरा आहिनि न इन्हनि सभिनी खे वोट ॾियारजी। ॾिसो न बाबा हाणे भई पाड़े में वेठा आहियो जा तव्हां आहियो त असां आहियूं ऐं तव्हांजे दुख सुख में असां वेठा आहियूं जा ऐं तव्हांजो हुकुम खपे न बाबा। बाबे ॿुधा सभु ख़ैरु लॻो पिया ख़ुशि आहियो त ॿियो सही ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो न बाबा। अलाह ख़ुशि रखे आबाद। अचो 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 बाबा अचो अचो भोतार साईं जो ख़ैर बिस्मिल्लाह मामा मामा आयो आहे सिलू बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा कुछ बाबा मामा बाबा गुनाहगार तो करी बाबा सिलू ये न करो ॾिस न बियो बाबा तव्हां असांजा बच्चा आहियो बाबा मामा बा बे भला हाणे भोतार बि अचे बाबा बाबा बे मथे बाबा बे ठीकु आहे ख़ुशि आहियो मामा ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो अलाह या करम फर्स्ट क्लास पर इहो असांखे कमदार चयो त वॾेरो तव्हांखे यादि करे हलो हींअर जो हींअर बाबा मुंहिंजी ॾाढी तव्हांजी सिक लॻी आहे मुंहिंजो अचनि मां 2-3 ॾींहं थिया तूं ज़ाहिर कोन्हे इन जे करे अचेमि त मामा अचे कचहरी करियूं। अला सिलू तव्हां ॿुधायो वॾेरा साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे घुरायो पंहिंजी गाॾीअ में घुरायो असांखे ख़ुशी बि थी ऐं उन सां गॾोगॾु हैरत बि थी। न बाबा न इहा हैरत न पर तव्हांखे ख़ुशी थियणु खपे छो त तव्हां असांजा बच्चा आहियो असांजो राज आहियो। पर भोतार साईं मूंखे हिकिड़ो ॾुख बि थियो आहे बाबा ॿुधायो ॾुख जेको गुज़ारे वियो तूं कोन आहे अम्मा बि गुज़ारे वई तूं कोन आहे साउथ मुंहिंजो जेको सो एक्सीडेंट थियो अस्पताल में पियो मैनू यादि कोन। दरअसल इहा ॻाल्हि मूंखे 3 ॾींहं कमदार ॿुधायो आहे। मामा इहो तुंहिंजो साउथ जो को एक्सीडेंट थियो
अम्मा गुज़ारे वई, बाबा गुज़ारियो, इहो सभु मूं भोतार खे टियों ॾींहुं ॿुधायो आहे। पर बाबा भोतार ते टाइम ई कोन्हे, वॾो मसरूफ़ आहे। फैसला ॻोठनि जा, राजनि जा, एसेंबलियूं, हाणे त मथां इलेक्शन अची पई, उज़र ख्वाहियूं त थींदियूं न। असीं सुभाणे अचण वारा हुआसीं, पर भोतार चयो अॼु सिलू ऐं मामा खे घरां। ऐं सिलू इहो तुंहिंजी जेका पुफी 3 साल गुज़ारी वई, उन जी बि मूं चयो इलेक्शन अचे पई त फातिहा त करणी आहे न। शाबस शाबस अबा, 5 सालनि खां पोइ हाणे यादि आयो आहे, इलेक्शन आई आहे त हाणे ज़ुरखायूं बि यादि आयूं, उहे एक्सीडेंट बि यादि आया, मुंहिंजी पुफी खे 3 साल थियनि उहो बि हाणे यादि आई। हा बाबा सिलू अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, बिल्कुलु सभु मसइला हल थींदा। बाबा पहिरीं मानी ते बंदोबस्तु कर, मानी भोतार साईं मानी जी का ज़रूरत कोन्हे। असुलु असांखे पंहिंजो मक़सदु ॿुधाए त असांखे ख़ासि करे अॼु घुरायो छाजे करे। मामा ॻाल्हि इहा आहे त हाणे इलेक्शन पे वेझी अचे पई ऐं तव्हांखे ख़बर आहे असां वॾी सीट ते बीठा आहियूं ऐं तव्हां ई असांजा बचा आहियो। तव्हां आहियो त मां आहियां, जेकॾहिं तव्हां न आहियो त असां कुझु बि न आहियूं। तव्हांजे करे ई असेंबलियुनि में वेंदा आहियूं, इलेक्शन वॾा वॾा तव्हां वोट ॾींदा आहियो, असीं माना जेके चङा मुड़ुस थींदा आहियूं सिर्फ़ु तव्हांजे ई करे। चलो भोतार असुलु ॻाल्हि करे ॿुधाई आहे त असुलु मसइलो आहे भोतार खे वोट वठण जो आहे। असल ॻाल्हि मामा इहा ई आहे, न त जॾहिं बि अचूं हिन ओताक ते त ओताक वीरान लॻी पई आहे। 5 साल थिया आहिनि, रईस जो पुछूं त रईस साईं इस्लामाबाद में वेठो आहे, साईं रईस असेंबलियुनि में वेठो आहे, साईं रईस दुबई में वेठो आहे, लभे ई कोन। हाणे वरी इलेक्शन अचे पई तॾहिं रईस खे पाण यादि आया। हा ऐसा हाणे ॻाल्हि ॿुध जी जी, वोट असीं बसि हिकिड़े शर्त ते ॾींदासीं। कीअं सुलू? हा मामा जेको तूं रख। शर्त इहो आहे त असांजे ॻोठ जो जेको रोड आहे जी जी, उहो पको थियणु खपे, छो त आधी राति जो समानी महिल केॾी महिल को ओचितो को मसइलो थिए थो, को बीमार थिए थो त असांखे अस्पताल खणी थो वञिणो पए त वॾी ॾुखाई थी थिए। हिन करे रोड खपे असांखे। ॿियो पाणीअ जो वॾो मसइलो आहे, पाणी आहे ई कोन्हे ॻोठ में। पाणी जेको वहाए उनजी खांटी खणाए उनखे पको कराए, कुझु बि पाणी असांखे उते कंहिं बि हालत में खपे। मामा इहे पंहिंजा शर्त शुरू त हमेशह खां अचनि पिया ऐं हमेशह रईस जहिड़ा माण्हू ईंदा आहिनि, वॾा माण्हू ईंदा आहिनि, पाणखे चवंदा आहिनि त बाबा इहे सभु मसइला हल। साईं बि पाणखे चयो इहे मसइला हल, पर हाणे इहो शर्त असांजो कोन हलंदो मामा। सिलू हाणे आउं इहो अव्हां सां वाइदो थो करियां, अव्हां जा मसइला बिल्कुलु सभु हल थींदा। जेकॾहिं हल न करिया न पोइ तव्हां मूंखे वॾेरो न सम्झिजो। साईं असीं हाणे वॾेरो तव्हांखे सम्झो बि कोन था। सॼी सिंध इन्हनि कूड़नि आसरनि दिलासनि ते बर्बाद थी वई आहे। हमेशह जॾहिं बि इलेक्शन ईंदी आहे तव्हां असां सां इहो वाइदा करे ईंदा आहियो। हाणे असीं तव्हांखे वोट तॾहिं ॾींदासीं सिर्फ़ु उज़र ख्वाहिंदे न, इन शर्त ते ॾींदासीं त तव्हां असांजा पहिरीं मसइला हल कंदा, असांजा जेके बुनियादी मसइला उहे हल थींदा त पोइ असां वोट ॾींदासीं, न त असांखे का ज़रूरत कोन्हे वोट ॾियण जी। हाणे ज़रूरत सुलू उथ चालू मामा मामा थधो थी। अॼु इहो तव्हां सां मां वाइदो थो करियां, अॼु इहो तव्हां सां वेही मां वाइदो थो करियां, आऊं इख़्तियार में अचां या न अचां, वोट तव्हां ॾियो न ॾियो, पर इहो मुंहिंजो वाइदो आहे वॾेरे चनेसर ख़ान जो। तव्हांखे नौकरियूं ऐं तव्हांजी बिजली, तव्हांखे पाणी जेकॾहिं न ॾींदमि न पोइ तव्हां मूंखे वॾेरो चनेसर न सम्झिजो, तेसीं सुख जो साह न खणंदसि। अॼु वॾेरे चनेसर जे मुंहं ते सचाई नज़र अचे पई, ऐं जे इहा सचाई तव्हांजी असां सां आहे त असीं तव्हां सां वाइदो था कयूं त तव्हां असांजा रहनुमा आहियो, रहबर आहियो, असांजा वॾा आहियो, जीअं तव्हां चवंदो तीअं थींदो। हीउ वोट असांजो तव्हांजी अमानत आहे, पर जे तव्हां असां सां ॿियाई कई त हीअ क़ौम तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदी बाबा। हा न इंशाअल्लाह। ऐं मामा आऊं न सिंध वासियुनि खे बि चवंदुसि त तव्हां बि असां वांगुरु पंहिंजा हक़ घुरी वठो, सही फुरे वठो, छो त हक़ जी ॻाल्हि करणु को ॾोह न आहे। तव्हां बि पंहिंजे रईसनि सां, वॾेरनि सां, भोतारनि सां, मीरनि सां, पीरनि सां पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कयो, पोइ पंहिंजो वोट ॾियो। सिंध सलामत, साथ सलामत। पाकिस्तान जिंदाबाद।